बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध में जेके सैलाबी बरसातूं पियूं हुयूं त बरसातूं सैलाबी कोन हुयूं ऐं पोइ वरी हथरादू कट ॾिना विया ऐं सॼो कमु पोइ वरी हिकु थी वियो। असां वटि मोरे में घटि 1700 मिलीमीटर खां जी लॻभॻि बरसाति पई। एॾा वॾा मींहं पिया जो हिते जे आस पास जूं काफ़ी यूनियन काउंसिलूं त सिफ़ाए हस्तीअ ताईं ख़तमु थी वियूं। उन में मसूर जी वाह आहे, फुलनि वारो पासो आहे, सदूजा वारो पासो आहे, या वरी पोइ वरी कचोबा आहे, पर हिन पासे तमामु वधीक नुक़सानु पियो आहे। मोरे जे माण्हुनि खे, तालके जे माण्हुनि खे नुक़सानु त शहर में बि थियो, मोरे जे घेटियुनि में बि थियो, घर बि किरिया ऐं मुआशी नुक़सानु बि थियो ऐं जेके माण्हुनि जूं मिल्कियतूं उहो वॾो हिकिड़ो नुक़सानु थियो। माण्हुनि खे वॾे में वॾे रेस्क्यू करण जी जेका ज़रूरत हुई उहा गवर्नमेंट खे करणु खपंदो हो, सरकार खे करणु खपंदो हो, पर सरकार उन में को बि किरदारु अदा न कयो। पर ज़ाती हैसियत में जिन जिन माण्हुनि पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे रेस्क्यू कयो उन में कुझु किरदार अहिड़ा आहिनि जेके आउं चाहियां थो त उन्हनि जो इहो हक़ु आहे त उन्हनि खे इहो रिवार्ड ॾिनो वञे त उन्हनि केॾी वॾी ख़िदमत कई ऐं आउं उन में मौजूदु हुयुसि उन्हनि सभिनी दोस्तनि जे उन्हनि सॼी फील्ड वर्क में। हिकु त MNA ज़ुल्फ़कार बीहण जंहिं वटि हुकूमती को बि अख़्तियार कोन्हे को, उन पंहिंजे इलाइक़े में तमामु घणो रेस्क्यू कयो माण्हुनि खे एमरजेंसी में, जंहिंमें उनजा इलाही फसल बि ॿुॾा जेके अञा बि ॿुॾल आहिनि ऐं उन्हनि खे उन नज़रअंदाज़ करे छॾियो ऐं उनजो हिकिड़ो कमु हलियो, ज़बरदस्त कमु हुयो। उन पंहिंजे माण्हुनि खे कढी आयो ऐं जानी नुक़सानु जेतिरो कोशिशि थी घटि थियो ऐं बिल्कुलु घटि थियो। ऐं उनजी किचन बि लॻी 10-12 देगियूं रोज़ु पचंदियूं 2 महीननि खां ऐं शायदि उहो किचन हुनजो अञा बि हले पियो। ॿियो वॾो में वॾो बहितरु ज़बरदस्त कमु कयो अल अमीन ग्रुप। अल अमीन ग्रुप मोरे में अफ़ज़ल अमीन साहिबु आहे, असलम अमीन आहे, अमजद अमीन आहे। इन्हनि बि माण्हुनि खे एमरजेंसी बुनियादनि ते शदीद जेको आहे रेस्क्यू कयो, उन्हनि खे रिलीफ ॾिनो। ऐं अल अमीन ग्रुप इहो वाहिद ग्रुप हो जिन माण्हुनि खे कैश ॾिना। कैश मूंखे बि चयो वियो त तव्हां बि कुझु सफ़ेद पोश घराणा अहिड़ा ॿुधायो जंहिं ते असां इहा अमानत कैश जी सूरत में पहुचायूं त जीअं माण्हू को साह खणी सघनि। ऐं उन्हनि सफ़ेद पोश माण्हुनि खे बि कैश जे सूरत में रेस्क्यू कयो, राशन जे सूरत में। ऐं उन्हनि जो हिकिड़ो पोइ वरी उन्हनि हिकिड़ो वॾो कमु शुरू कयो जो मां ऐं जेको आहे वॾा किचन पचण शुरू थिया। ॿियो सैयद काज़िम शाह साहिबु, सैयद काज़िम शाह पंहिंजे पेटवारियुनि दोस्तनि सां गॾिजी मोरे में कैंप लॻाई, जिनाह कैंप लॻाई, मेडिकल कैंप लॻाई, पाण हलियो, फील्ड वर्क कयो, असीं गॾु हुयासीं ऐं सभी घराणनि खे जेको आहे उन्हनि टेंट्स फ़राहम करे ॾिनियूं, तरपाल जेके गुलाबी टाइप इहे उन्हनि खे फ़राहम करे ॾिनियूं ऐं उन्हनि जी माण्हुनि जी वधि में वधि ख़िदमत कई तमामु घणो। ॿियो ई सिगा बि पंहिंजे लेखे ज़बरदस्त कमु करे रही आहे, कंदी अचे पई ऐं उहा मुसलसल माण्हुनि खे राशन ॾेई रही आहे ऐं माण्हुनि जे मेडिकल कैंपूं लॻाए रही आहे, माण्हुनि खे हौसलो ॾेई रही आहे। ऐं ॿियो आहे भले नो मेमण वेलफेयर एसोसिएशन। भले नो मेमण वेलफेयर एसोसिएशन बि तमामु ज़बरदस्त क़िस्म जो कमु करे रही आहे, बहितरीनु कमु करे रही आहे। उनखां पोइ साईं मोहसिन शाह आहे, लैब्स में अफ़शान मेमण ज़बरदस्त कमु कयो ऐं उन इहो डायग्नू कयो त भई हीउ जेको आहे सो मलेरिया में सॼी ख़ल्क वरिती पई आहे। ईअं ई हिकिड़ो ज़बरदस्त पर हुकूमती कमु मुकमल तौर ते नाकारा रहियो, डिप्टी कमिश्नर जो कमु नाकारा रहियो ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत जेका हिते आहे मौजूदा जी क़यादत आहे PS छटीह जी, उनजो कमु बि असांखे ज़ीरो नज़र आयो। मां सम्झां थो त ज़ियाउल हसन लंजार खे जंहिं पैमाने ते सरकारी शोहरत हासिलु आहे उन पैमाने ते उनखे इहो कमु करणु खपंदो हुयो, पर हुन खां शायदि ईअं ई आउं सम्झां थो त जेकॾहिं ज़ियाउल हसन लंजार साहिबु सरकारी सतह ते जेकॾहिं कोशिशूं वठे हा त हिते इलाही घटि नुक़सानु थिए हा, पर हुकूमती तवजो न हुजणु सबबि इलाही सारो नुक़सानु थियो ऐं माण्हुनि जो जानी नुक़सानु थियो, माली नुक़सानु थियो, माण्हुनि जा फसल ॿुॾी विया आहिनि, उहे थियण जो नालो न आहे। उनखां पोइ महांगाई, गुरबत, दवाऊं, बीमारियूं, माना पोइ हाणे त माण्हू हिकिड़ी वॾी जंग आहे जेका उहो मुख़्तलिफ़ वबाउनि सां विढ़े पियो।
पर जिन दोस्तनि में उन्हनि में किरदारु MNA जो ज़बरदस्त रहियो आहे उहो जस लाहिणे। पर जेकॾहिं MNA ज़ुल्फ़कार बीहण वटि हुकूमती सरकारी सतह ते के अख़्तियार हुजनि हा, के पावर हुजनि हा, त आउं सम्झां थो त मोरो सिंध जो वाहिद शहर हुजे हा जेको जंहिंजो नुक़सानु बरसातुनि में घटि में घटि हुजे हा, थियल हुजे हा। पर ईअं न थी सघियो। थी सघे थो छा मसइला आहिनि हिते हिननि जे अंदरि, पर इन में इहो आहे त अवाम तमामु वॾो सफ़र कयो आहे। बाक़ी जिन दोस्तनि रेस्क्यू कयो सभिनी माण्हुनि खे, उन्हनि सभिनी जा वॾा एहसान आहिनि। उन्हनि खे सभिनी खे अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे, ऐं इन उमेद सां त उहे आईंदा बि माण्हुनि जी मदद कंदा रहंदा। महिरबानी।